टीकू बेटा टीकम दास किथे बेटा जल्दी कर कॉलेज वञणो कान थी या देर पई थे जल्दी कर बेटा यस 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 डैड प्लीज मुझे टीकम दास न चो आई एम टैक्स डैड आई एम टैक्स कॉल मी टैक्स आई डैड मुझे आज कॉलेज ना वञणो मुझे कॉलेज आज प्लीज मुझे परेशान न कयो पर छा थियो ॿुधाए त सही छा थियो बेटा कॉलेज में सब मुझे परेशान करन था डैड मुझे कॉलेज न वञणो मुझे सब परेशान था करन मुझे चवन था कि तव्हांजे सरनेम जे पुठियां नी छो लॻंदो आहे पोइ मुझे छिड़न था डैड चईंदा हमारे साथ बैठो नी हमारे साथ चलो नी हमारे साथ खाना खाओ नी ब्यो मुझे कॉलेज जा प्रोफेसर भी छेड़न था डैड चईंदा कि आपने होमवर्क किया नहीं आपने पढ़ाई की नहीं मुझे न वञणो पड़े डैड मुझे न वञणो पोइ तो छा जवाब ॾिनो उनके छा जवाब ॾियां डैड उन्हनि खे मां छा चवनि भागा चंडा मुआ कंयर लख न लथ थई चंडा हिकु सिंधीअ जो पुट थी करे मैदान छॾे भॼी आहे उन्हनि खे जवाब ॾीना न कॾहिं ॿुधो अथई कि सिंधी जो पुट मैदान छॾे भॼी आयो हुजे पर मां उन्हनि खे छा जवाब ॾियां डैड अरे वॾनि वारनि वारा भूत पेरे नंबर जो कोथमीर होए तू पेरे नंबर जो कोथमीर रहीने सॼो ॾींहुं वॾा वार करे हितां खां हुते पियो घुमी शर्म कोन थो अची वेठो वेठो जॾो थी वियो आहीं पप्पा छा पप्पा पप्पा डैडी मां हाणे पप्पा याद अची वई हाणे ॿुध हिकु कम करीस पहिरीं कॉलेज वञ ऐं सभिनि खे गॾु करीन ऐं चईन असां सभु छुगानी फुलवानी अलवानी लालवानी हरवानी रामचंदानी हेमचंदानी असां सभई आहियूं हिकु हिंदुस्तानी असां आहियूं हिंदुस्तान जी जनता जा प्रतीक तंहिंजे करे असांजे सरनेम जे पुठियां लॻंदो आहे नी असां आहियूं सच्चा हिंदुस्तानी समझे राजा जानी थैंक यू सो मच डैड थैंक यू सो मच मां हींअर ई तो कॉलेज वञा ऐं सभिनि खे चुप थो करायां